असां मौजूद आहियूं कंडियारो सिटी ग्राउंड में, जिते फुटबॉल जे फाइनल थी रहियो आहे। उन फाइनल जा इंतज़ाम कंदड़ ऐं रांदीगर या जे ख़ुसूसी महिमान आहिनि, उन्हनि जा अव्हांखे असां वीचार ॿुधाईंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। दोस्तनि जो तावन आहे जेके ऑर्गेनाइज़र आहिनि मुंहिंजा हर सिटी जे अंदरि, उन्हनि जे तावन सां फुटबॉल जी टूर्नामेंट जी मुनक़द थी आहे। अॼु हुन जो फाइनल आहे जेको सूमरा FC ठारूशा जे ऐं डोल्फिन फुटबॉल क्लब जे विच में। ऐं इंशाअल्लाह ताला कोशिशि इहो कंदो त हीअ फुटबॉल वधि में वधि नौशहर फ़िरोज़ में खेॾी वञे, जीअं हिते बैन अल-अक़वामी प्लेयर्स बि अची सघनि। उन लाइ इहा कोशिशि आहे त सिंध बलोचिस्तान ईंदड़ कुझु महीननि खां पोइ असां सिंध बलोचिस्तान टूर्नामेंट बि मुनक़द कराईंदासीं। ॾिठो वञे पूरे सिंध जे अंदरि फुटबॉल खे जेको आहे न तमामु दिलचस्पी प्लेयर नथा वठनि ऐं एतिरो फ़रोख़्त बि नथो ॾिनो वञे फुटबॉल खे पूरे सिंध जे अंदरि न बल्कि पूरे पाकिस्तान जे अंदरि। मां जेको आहे हीअ जेको असांजो क्लब आहे सूमरा FC ठारूशा, असां ठारूशा खे रिप्रेज़ेंट कयूं पिया। असांजी हीअ जेका पूरी टीम आहे, हिकिड़ो असांजो विलेज आहे कादिर पाकिस्तान, उन पूरी उन विलेज जी टीम आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त मज़ो अची रहियो आहे। हिन जेको आहे टूर्नामेंट में 8 टीमूं हुयूं, भेलाणी हुई, मेरापुर हुयो, नौशहर फ़िरोज़ जी टीमूं हुयूं ऐं कंडियारे जी माशाल्लाह असांजी आहे। ऐं फाइनल जेको आहे असां ॿिन्ही कंडियारे ऐं सूमरा FC ठारूशा जे विच में थी रहियो आहे। माशाल्लाह तमामु बहितरीनु मज़ो अची रहियो आहे। ज़रूरत आहे त फुटबॉल जा ग्राउंड बि हुजणु घुरिजनि। कैमरामैन अब्दुल वहीद चन्ना सां गॾु फारूक अली गांगरो, अवामी आवाज़ TV कंडियारो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।